अबू सईद खुदरी असहाबी सबरो रिवायत फरमाए तो यह हदीस इमाम तबरानी मुअज्जम कबीर में रिवायत आ दिया। मिर्कातुल मफाती में हजरत मुल्ला अली कारी की रिवायत आ दिया। तो यह आयत जेका नाज़िल थी नज़लत फी खमसतिन, यह पंचन के बारे में नाज़िल थी। सुभान अल्लाह। घणन के बारे में या पाकीज़गी या तहारत यो शान यो अज़मत वारो बयान जेको कुरान में रब नाज़िल फरमायो। अबू सईद खुदरी तो रिवायत करे तो यह पंच शख्सियतुन जे शान में नाज़िल नज़लत फी खमसतिन फी रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अली व फातिमा वल हसन वल हुसैन। यह आयत नाज़िल थी मदीने वाले साईं पंच शख्सियतों पंच शान में यह आयत नाज़िल थी। रब फरमायो त तवा पंजनी के मां अल्लाह पाण पाक तो बनाया। इन जे करे असां सुन्नी चवंदायूं पंजतन 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 पाक है। हुआ त दिल पर नबी सचो घरनो पाक हुजूर जा आदंग भी पाक हुजूर जो औलाद भी पाक। पर ही आयत खास पंचन जे शान में लगी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये पंच शख्सियतों इज्जत में बेमिसाल अज़मत में ये पंच नाला लिखी ऐ दरवाजे ते लगाए छॾजन। यो घर बाहि जे सड़न खां महफूज़ रहंदो। यो घर चोर जे चोरी खां महफूज़ रहंदो। थालिन जे फुरण खां महफूज़ रहंदो। ड्रहण खां किरण खां ॿोॾ खां बाहि खां यो घर रब जी अमान में अची वेंदो। इन घर में बीमारी दाखिल न थींदी। इन घर जे अंदर वबा जी बीमारी दाखिल न थींदी। अॼुकल्ह कोरोना जो ज़ोर लॻो पियो आहे। जेके माण्हू इहे पंज नाला लिखी कागज़ ते पंहिंजे घर जे दर ते लॻाए छॾे इन घर में ख़ुदा जो कसम कोरोना दाखिल न थींदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खमसतुन उतफी बिहा हर्रिल वबाइल हातिमा अल मुस्तफा वल मुर्तज़ा वबनाहुमा वल फातिमा। फरमाए तो पंज साथियों हैं जेके पंज शख्सियतूं आहिनि जेके मुंहिंजे लाइ छपर वई छाव आहिनि। गरीबन जे लाइ रहमत जी छाव आहिनि। खुदा जे मिंबर कार खां बचाइण जा सहारा ये पंज नाला आहिनि। अल मुस्तफा वल मुर्तज़ा वबनाहुमा। वबनाहुमा जी माना कई फर्जंद कई शहजादा यानी इमाम हसन और इमाम हुसैन। सुभान अल्लाह। अल मुस्तफा वल मुर्तज़ा वबनाहुमा वल फातिमा। सुभान अल्लाह। यो रबी जो शेर यो कागज ते लिखी पंहिंजे घर जे दर ते लगाए छॾियो। खुदा जो कसम इन घर में बीमारी नहीं दी, मुसीबत नहीं दी, आफत शान नहीं दी। मैं एक पंजो मुशाहिदो तव्हांखे ॿुधायां।
हिकड़ो मानू मां पंहिंजे मुर्शिदन सां गॾु वेठो हुजां मुंहिंजा मुर्शिद मातुली वारा साईं हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह हज़रत साईं जे कचहरी में याजिद फकीर वेठो हुयो हिकड़ो मानू आयो अर्ज़ कई त साईं असां जे ॻोठ में माल में बीमारी पई आहे माल में बीमारी पई आहे माल मरंदो थो वञे वाड़न जा वाड़ा खाली थी विया माल मरी विया बकरियूं रिठूं गऊं मेहूं माल मरंदा था वञनि साईं तूं मुर्शिद आहीं दुआ घुर को वज़ीफ़ो ॾस मुंहिंजो माल बचे सुभान अल्लाह हज़रत साईं जन मूंखे फरमायो पुट कर मुला मुझे जीक मिला कागज़ खणी आ मूं कागज़ आंदो पाण कागज़ ते अरबी जो ये बस सिटरूं लिखियूं ली खमसतुन उतफी बिया हरिल वबाइल हातिमा अल मुस्तफा वल मुर्तज़ा वबनाहुमा वल फातिमा कागज़ ते साईं जन पंहिंजे हथनि सां लिखी ऐं फरमायो ही पंहिंजे उने जिते तुंहिंजो घर आहे जिते रहाइश आहे जिते माल रहंदो आहे उन जे दरवाज़े ते ही पन्नो लॻाए छॾ सुभान अल्लाह महीने खां पोइ उहो फ़क़ीर मोटी आयो चईसि सॼे ॻोठ जा माल मरी विया पर चटा हिकिड़ो कागज़ लॻायो मुंहिंजी हिकिड़ी बकरी खे बि नुक़सान न थियो मुंहिंजो माल सही सलामत में गयूं मुंहिंजूं बकरियूं रिठूं हिकिड़ो बि नुक़सान न थियो हड़ई माल मुंहिंजो सलामत आहे मूं इहो आज़माए ॾिठो आहे तव्हां जेको लिखी ॾिनो इन जो फैज़ मां अखियुनि सां सुभान अल्लाह साईं जन फरमायो त इहा मुंहिंजी करामत नाहे इहो पंज तन पाक जे नाले जो फैज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असहाबे कहफ या ना असहाबे कहफ तफसीर लिखंदा तो उनजा नाला असहाबे कहफ जा लिखी ऐं पोख में काने में वो कागज लिखी असहाबे कहफ जा नाला लिखी काने में ही चीरे उन में वो कागज विझी पोख जे विच में लगाए छडियो तो या पोख कुटण का सड़न का कीड़े का जीत का कुए का नुकसान का या पोख अल्लाह जे इबादत सुभान अल्लाह ओ मिठा जेकॾहिं असहाबे कहफ जे नालनि में करामत त पंज तन पाक जे नालनि जो फैज़ छा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अना वापस पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बीमारा मरीज़ा उनके पंज तन पाक जा नाला चीनी जी प्लेट ते लिखी सुबह शाम धोई वो पानी पियायोस टिन ॾींहंनि में बीमार चङो भलो थी दर्द वारो बीमारा मरीज़ा उनके पंज तन पाक जा नाला 100 फेरा पड़ी दम कयोस दर्द नहीं वींदा बीमारियूं सुभान अल्लाह छो त मुझे दिलबर मोहम्मद जो नालो फैज़ वारो मौला अली जो नालो फैज़ वारो खातून अतहर जो नालो फैज़ वारो हसनैन करीमैन जा नाला अखियुनि जा सुभान अल्लाह तुझो नाम मिठा ॾाढो मिठो तुझो नाम असां पार ने गुनाहगार ने आज़माए ॾिठो तुझो नाम
तुझो नाम कालवणी वाले नो तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्य मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह उमर बिन अबी सलमा वो असहाबिया जेके नंढपण में हुजूर पंजी गोद में पालियो हुयो नेपाज के नंढड़े बार के बेसहारो बार यतीम बार पंजे गोद में पालण याद दिलबर मोहम्मद जी सुन्नत सुभान अल्लाह बार पालियो आगो पंजन बारे जी संभाल कोन दालो पंजे औलाद जे के कर चुप को कोन दालो पर मुझे दिलबर मोहम्मद करीम जी या सुन्नत बेसहारे बारन के सहारो यतीम की परवरिश करना गरीबन मिस्कीन की संभाल लड़ मुझे लजपाल नबी जी सुन्नत उमर बिन अबी सलमा तो चवे त जदे इहा आयत नाज़िल थी इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत या तत्हीर वाली आयत जने नाज़िल थी उन्हें वक्त में मुझा सोना हबीब पंजी घरवारी बीबी उम्मे सलमा जे हुजरे में हुया किथे हुया अम्मा साइण उम्मे सलमा जे हुजरे में हुया जेडी मल या आयत नाज़िल थी साईं जन के चादर पातल हुई सोने हबीब के चादर पातल हुई जेमल इहा आयत नाज़िल थी फतआ फातिमत व हसन व हुसैन फजल लहुम बिकिसा जेमल इहा आयत थी त मदीने वाले साईं इमाम हसन के सदके बचड़ाए दिया सुभान अल्लाह इमाम हसन आयो साईं चादर में सुभान अल्लाह वरी इमाम हुसैन के सदके वरी उन्हें के बे पासे दो सुभान अल्लाह पंजी चादर में ढक्यो वरी पंजी न्याणी जन्नत जी मालिकाणी सुभान अल्लाह अली जी रानी सुभान अल्लाह सैयदा खातून जन्नत के सदके उन्हें के इन्हें चादर में ढक्यो सुभान अल्लाह वरी मौला अली शेर जली हैदर करार के सदियों हजरत अली के इन्हें चादर में ढक्यो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चादर मुखे मुखे नदी ढके थे सुभान अल्लाह ये तो अजीब चादर हुई जे चादर में मदीने वारो साईं पान इमाम हसन इमाम हुसैन मौला अली खातून जन्नत सुभान अल्लाह बना दिया गला बना पंजतन इन चादर में अची विया पो मदीने वाले साईं मौला अली के सजो उन्हें के भी चादर जो पलांद वराए इन चादर में ढक्यो सुभान अल्लाह जने पंज शख्सियतूं इन हिकड़ी चादर जे हेठा उन वक्त दिल पर मोहम्मद दुआ जला हथ कहे सुभान अल्लाह अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती ए मुझा अल्लाह ही थई मुझा अहल बैत
थई मुझो घराणो ही थई मुझा बचड़ा फअज़हिब अन्हुम रिजस वतहिरहुम ततहीरा हे मुझा मौला हिनन का हर अणबणदड़ शे के परे करे छॾ हर नापाकाई के दूर करे छॾ हिनन के ये पाक कर दिए तुझे पाकाई जो शान वा जी तू पाक कंदोई ये पाक करण जो जी हक वा ये मुझे हिन घराने के पाकन पाक बनाए सुभान अल्लाह मुझे सुने हबीब दुआ करे जिब्रील आमीन कई इन्हें जे करे उम्मत चौंदिया पंजतन पाक अड़ई चो खोले चो पंजतन पाक जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों हाणे बुध तई में पंजतन जो शान छाए सुभान अल्लाह साईं फरमाइन था हदीस पाक तारीख बगदाद में कंजुल उम्माल में इब्ने असाकिर तारीख दमिश्क में इन टिन्नी किताबन रिवायत आंदिया सरकार दो आलम फरमायो खैरुर रिजालिकुम अली इब्न अबी तालिब सुभान अल्लाह तवाजे मर्दन में सबनी का भलो मर्द अली सुभान अल्लाह हसन वल हुसैन तवा उम्मत जे सपनी नौजवानन में सपनी का वदीक भला हसन हुसैन व खैर निसाइकुम फातिमा बिन्त मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाजे औरतन में सपनी का भली औरत मोहम्मद जी न्याणी फातिमा ज़हरा सुभान अल्लाह अली मर्दन में भलो हसन हुसैन जवानन में भला फातिमा औरतन में भली ऐ मौल मदीने वारो खुद सारी कायनात में सपनी का भलो सुभान अल्लाह घराने जो शान तो ॾिसो न सुभान अल्लाह नबी नबियन जो सरदार अली वलियन जो सरदार फातिमा औरतन जी सरदार हसन हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार आए न शान आए न मर्तबो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों फज़ाइल सहाबा में तारीख दमिश्क में रिवायत थी अचे हदीस जो रावी मौला अली पाना सुभान अल्लाह हजरत हैदर इकरार इकड़े दिहाड़े अचे मदीने वाले साईं के अर्ज़ कयो सुभान अल्लाह पाण फरमाइंदा शकौत इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसदन्नास सुभान अल्लाह हज़रत अली से चयो तो मुंह इकड़े दी मदीने वाले साईं के अर्ज़ कयो तो या रसूल अल्लाह मानू मुके सहन नहीं नथा अल्लाह अल्लाह मानू मुसा हसद थार कन अल्लाह टुट जे के रब नवाजी दो आनो उने सावड़े पाड़े में हसद होगा अल्लाह अल्लाह जे के रब नवाजी दो आके जे माल दे के इज्जत दे के पैसो दे के बंगलो दे आज ये वारो यो पटको घणन के कोन वणो
के हेठो पटको पठान में बजे अफगानिस्तान ते कब्जो कयो हेठो मेमण कोट ते हेठो सुभान अल्लाह मानू ताजी इज्जत न सही सगंदा मानू तवाजो भलो घर न सही सगंदा सुठा कपड़ा न सही सगंदा मानू हसद कंदा आहिनि बेशक जिनके रब नवाज़ींदो आ उन सां हसद जरूर थींदो आ ता ॿुधी छॾियो जेकॾहिं मौला अली सां हसद थिए थो त असां कहिड़ी शइ अल्लाह जिनके जेतिरो रब नवाज़ींदो उन सां ओतिरो हसद थींदो आ हज़रत मौला अली तो चवे त मूं हबीबन करीमन खे अचे अर्ज़ कयो शक़ौत इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसदन नास इयाय मूं मदीने वाले साईं सां शिकायत कई या रसूल अल्लाह मानू मूसा हसद था रखन मुके से हसद मदीने वाले साईं फरमायो अली दिलगीर नथी सड़न वाला छत ते प्या सड़ने अली जो शान मुझे घणन के बाहर ये घराने जो शान मुझे अज घणा सड़न सुभान अल्लाह हाजी अजीजुल्लाह आल बैतन के शान में जलसो तो मलाए खलकती अचे त घणन के पाए हाजी अजीजुल्लाह साहब समझ उठियो दस्तूर जैसा हसद थींदो आ न तव्हां उन सां सड़ो न तव्हां उन के कुछ न चओ बस तव्हां रुगे अल्लाह के याद कंदा रहो सड़न वाला प्या सड़न हजरत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह फरमाइंदा गुजरे कलाइंदा सराकी में पीर मिठा सिंह भाई तुसा नाल जेको हसद करे न तुसा उसको कुछ न आखो जवाब न देबो इथा अगू फीसा होवे अल्लाह 100 रुपए दा गाढ़ा नोट खत पीछे कोई दे खुशबू लगाओ ओंदे अगू बाहा नोट में सुठा कपड़ा खुशबू लगाए अग्यों खीसो जे हिते पैसा विझी नोट विझी अग्यों लोड हणी हलो बस पाणे सड़ी मोबाइल न कयो कुछ न चओ आया सड़न वारे जेला हसद वारे जेला इहा ही काफी है समझो था ना सुभान अल्लाह मुझे बदन ते जेतरा वार है ना एतरा मुसा सड़न वारा है अल्लाह सच्ची तो बुधाया अल्लाह और मां के भी जवाब न दींदो है अल्लाह समझो था मदीने वाले साईं के मौला अली शिकायत की या रसूल अल्लाह मानू मुसा सड़न था मानू मुसा हसद था रखने हबीबन फरमायो था अली तू उन्हन के कुछ न चो मां तो के अन्या हिकड़ी बी खुशखबरी तो जा सड़न वाला अन्या प्या नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल नारे हैदरी अमा तरदा अन तकून राबिया अरबअतिन अव्वल मन यदखुलुल जन्नत अना व अंत वल हसन वल हुसैन सुभान अल्लाह अली सड़न वारन के छद सड़न तो गया कदी खुशखबरी सुभान अल्लाह अली जड़े क़यामत जो ॾियारो थींदो ख़ल्क़ जन्नत ॾे वेंदी जन्नत जो दर बंद हुंदो तेसी दर जन्नत जो नबियन ते न खुलंदो वलियन ते न खुलंदो बादशाहन ते न खुलंदो अना अव्वल अकरा बाबुल जन्नत मोहम्मद सब का अव्वल जन्नत जो दर खड़काना सुभान अल्लाह पेरी सुभान अल्लाह जन्नत जो दर मदीने वारो खड़काई सुभान अल्लाह साईं फरमांदा पेरी पेरी जन्नत मुझे ला खुलंदो सुभान अल्लाह आदम का ईसा रूह अल्लाह ताई 1.25 लाख
लख नबी पोइते हुंदा जन्नत में सपनी का अव्वल वञण वारो मां मोहम्मद हुंदस सुभान अल्लाह अली खुशखबरी थई त मुखा बाद में जन्नत दे हलण वारो तू अली हुंदे अव्वल नबी पो अली पो फातिमा पो हसन पो हुसैन पंजतन सबका अव्वल जन्नत रे वींदासी सुभान अल्लाह तो मौला अली अर्ज के या रसूल अल्लाह भला जे असा पंजे जन्नत रे वींदासी त असा जा हुकदार सुभान अल्लाह ये जी कोई जो आया है वो इते बैठा है मोहब्बत वठी आई ये जन सो मलायो आवे के मोहब्बत वठी आई है ना सुभान अल्लाह पंजतन पाक जे शाम जो जलसो मलायो त या मोहब्बत जी निशानी है सुभान अल्लाह या मोहब्बत तवा जे का अज रखी है न उते कमी दवा मौला अली जो अर्ज करे या रसूल अल्लाह असा पंज जो जन्नत दे हलंदासी त पो असा जा हुकदार काने वेंदा हबीब करीम ने फरमायो असा पंज अग्यूं असा जा हुकदार असा जे पुठिया पुठिया जन्नत दे सुभान अल्लाह मैं मुड़ गोटवारा को यहां ठहरे वाले न तने ठहरे वाले न ठहरे असा पंज तन जाब दार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं असा पंज तन जाब दार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं जो पंज तन पाक सा प्यार न जेको मञंदो चार यार नया जो पंज तन पाक सा प्यार नया जेको मञंदो चार यार नया तेजे गले में जो इतबार नया तेजे गले में जो इतबार नया तन मूज लिखा असधार आयूं असा पंज तन जा लिखन चाहते जेको पढ़ो था ना फरिश्ता लिस्ट लिखन चाहता सब ऐलान कयो असा पंज तन जा असा पंज तन पाक जा हुकदार आयूं कंदा आल नबी सा प्यार असा यारी वारो यार मनो सुनो गौसे आज़म दिलदार मनो असा यारी वारो यार मनो सुनो गौसे आज़म दिलदार मनो असा पीर मिठो साईं फरमाइन था पंज तन अग्यां हुंदा हुकदार पुठियां हुंदा सुभान अल्लाह यो दी परे नहीं सुभान अल्लाह यो दी बयान अचण वारो सुभान अल्लाह इंशाअल्लाह अल्लाह करो ने मोहब्बत में जिया दासी ने मोहब्बत में आमीन इंशाअल्लाह कुटरे घणा धाड़े लपटन था करंदा
हिकड़ा माल जा धाड़ेल, हिकड़ा पेसन जा धाड़ेल, हिकड़ा मानव के अगवा करने वाला धाड़ेल, हिकड़ा वरी अकीदन जा धाड़ेल, अकीदन सत मजहब अकीदन जा धाड़ेल। हसन हुसैन साहब बेदाई नहीं है अल्लाह ताकि यकीन ना चाहे तो माता की गुजराई की जो नेट ते रखी हो अल्लाह मुले तकरीर के याद पंज तन पाक तवा चोदा पंज पाक इन बिया पाक आइन जा अल्लाह जेको चवे पंज तन पाक वो काफर मुले की तकरीर जिकलो मुलो चेदो इमाम हसन हुसैन आल बेहतरीन है मुटेड़ा धाड़े ले बैठा ते वजे के अकीदन जा धाड़े ले बच जो इन धाड़े लका पंजो अकीदो बचाए जो पंजो ईमान बचाए जो बस ये चौथा सा पंज तन जा उबदार आयूं कंदा नबी सा प्यार आयूं असा पंज तन जा उबदार आयूं कंदा नबी सा प्यार आयूं। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों वरी भी हदीस बुधो मजमू ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदिया हजरत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत हबीबन फरमायो त अना व अली व फातिमा वल हसन वल हुसैन यौमल क़ियामती फी कुब्बतिन तहल अर्श। सुभान अल्लाह। जने क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जे अर्श जे हेठा हिकड़ो मोतियुन जो कुब्बो ठहियल हूंदो। सुभान अल्लाह। मोतियुन जो ख़ैमो ठहियल हूंदो। सुभान अल्लाह। जंहिंजे मथां अर्श रहमान जी छत छांव हूंदी। सुभान अल्लाह। उन कुब्बे जे अंदर उन ख़ैमे जे अंदर उन मोतियुन मां मढ़ियल ख़ैमे जे अंदर असा पंज हुंदासी मां मोहम्मद पाण अली फातिमा हसन हुसैन पंज तन इने ख़ैमे में हुंदासी। सुभान अल्लाह। ऐं इने ख़ैमे जे चौधारी जेके असा पंज तन सां मोहब्बत रखण वारा आहिनि इहे इने ख़ैमे जे चौधारी हुबदार हूंदा। सुभान अल्लाह। यार ठहरे वाले न वाले तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम बुद्धो हदीस बुद्धो मदीने वाले साईं जी हदीस बुधाया है। सुभान अल्लाह। किताब जो नालो अर्रियादुन नज़रा फी मनाक़िबिल अशर जिल्द 3 सुफ़ो नंबर 154 हदीस के बयान करने वालो नबी जो यारे कार अबू बकर सिद्दीक़ सैयदना सिद्दीक़ अकबर तो रिवायत करे त मूं पाण मदीने वारे मीर के पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। सुभान अल्लाह। कीअं ॾिठो? मेमण वॾियारा ॿुधंदव? सुभान अल्लाह। हजरत अबू बकर तो चवे नबी बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु क़ाल रायतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खय्यम खीमतन व हुवा मुत्तकिउन अला क़ौसिन अरबियतिन। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जे लाइ हिकिड़ो ख़ैमो लॻायो हुयो तंबू लॻायो हुयो बुढे शामिया तो पर इन वेरी कला तू ही ढकेलो जन इने के सरवा तंबू खेमो लगायो गयो उन्हें खेमे के जो दरवाजो हुजे उन्हें दरवाजे ते मदीने वाला साईं अरबी नेसो हुयो उन्हें ते ही टेक लगाए। सुभान अल्लाह।
समझो वाले ने समझो जी समझो खेमे जो दरवाजो हुआ उन्हें दरवाजे थे हुजूर पंजो खेमो लगायो हियर उन्हें खेमे जे अंदर वफिल खैमत अलीयुन व फातिमत वल हसन वल हुसैन खेमे जे अंदर अली हुयो साइन खातून जन्नत हुई इमाम हसन हुयो इमाम हुसैन हुयो चार अंदर हुया पंजो मोहम्मद मीर दरते हुयो अग्यो सहाबन जी जमायत हुई बन चार न पंज न पंजाब पर हजारे असादी बीठल हुया मुझा दोस्तों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिय पंजे नेज़े ते सुभान अल्लाह एक लगायूं बीठा ओच तो साईं जन उठया गर्दन मुबारक मथे कयो सहाबन दे निहायो सहाबन के सदकयो या माशरल मुस्लिमीन सुभान ए मुसलमानन जी जमायत ये मदीने वालों सल्लू करे सुभान अल्लाह कीदा समझो सुभान अल्लाह पिटाई तो फरमाए तहबीबन है कार मचा मेरे सदकयो सोनू ससुज मार और नोई हो थियो सुभान अल्लाह मदीने वाले साईं प्यार में सदकयो या माशरल मुस्लिमीन ए मुसलमानन जी जमायत असहाबन निगाह मुस्तफा जे मुख में सुभान अल्लाह कन मुतवज्जे थिया त सुन छाता फरमाए पो हबीबन फरमायो अना सिल्मुन लिमन सालम अहलल खैमत व हरबुन लिमन हारबहुम बुधी छजो इन खेमे में जेके चार शख्सियतूं ने जन इनन सा सुलियो कयो मुझो उन्हें सा सुलियो जन सा इनन जंग कई मोहम्मद जो उन्हें सा जंग जो मुझे अली सा मुझे फातिमा मुझे हसन मुझे हुसैन सा जे सुलियो कयो उन्हें सा मुझो सुलियो जे इन्हें सा जंग कई उन्हें सा मुझो तो जंगा सुभान अल्लाह मालूम थियो त अली जो दुश्मन नबी जो दुश्मन खातून जन्नत जो शान न मने ने जी दुश्मनी मदीने वाले साईं सा इमाम हसन जो शान न मने यो मदीने वाले जो दुश्मन जे अली जे बच्चे इमाम हुसैन सा जंग कई हुसैन सा जंग न कई खुद मदीने वाले साईं सा अल्लाह समझो वाले कौन समझो अल्लाह हां जन करबला के मैदान में इमाम हुसैन सा जंग कई या उनकी जंग इमाम हुसैन सा नवी अली अकबर अली असगर इमाम कासिम सा जंग नवी उनकी जंग खुद मदीने वाले साईं सा छो त साईं जन फरमायो त जे हुसैन सा सुलियो कयो उन्हें सा मुझो सुलियो जे हुसैन सा जंग कई मुझो उन्हें सा जंग जो अल्लाह हां इमाम हुसैन सा जे मोहब्बत रखी उन्हें मदीने वाले सा जे इमाम हुसैन सा बुग़्ज़ रखियो कीनो कुदूरत रखी उन्हें खुद मदीने वाले साईं सा बुग़्ज़ रखियो इन्हें जे करे असां जो मौला अली सा प्यार मौला अली जी कुआर खातून जन्नत असां जी साईं असां जो ताज़ीम उनजे इज्जत एहतराम जेला ताज़ीम असां जा गर्दन झुकियल है खातून जन्नत ऐ अली जे बच्चन हसन हुसैन सा जो प्यार सुभान अल्लाह जो प्यार सो हथ मथे करे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन
हक जो इमाम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए बिल्कुल जी है ना नथा ठारियो अरे गुंगा थी आयो अरे ज़बान घर छॾे आयो अरे शान गाइण में को टैक्स तो लॻेव अचो त गॾिजी सुणे हुसैन जो शान गायो हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली चौ हुसैन आली हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत उनियत जन्नत हराम आए चौ हुसैन साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत उनियत जन्नत हराम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए हुसैन आबिद हुसैन जायद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो नबवी निज़ाम शरीयत ओहो तरीकत ओहो नबवी पैगाम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए कुलन ते नबी खयुस संदस सिर सवार से कदे कुलन ते नबी खयो पे कदे संदस सिर सवार से मक्के मदीने कदे तकरबल वो अलैहिस्सलाम आए मक्के मदीने कदह तकरबल मक्के मदीने कदह तकरबल वो अलैहिस्सलाम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए कबूल पे करमुलाई कमतर असुल का है नबी जो नौकर कबूल पे करमुलाई कमतर असुल का है नबी जो नौकर गुलाम इब्ने गुलाम आए गुलाम इब्ने गुलाम आए सदन बचन जो भी
संदन बचन जो भी गुलाम सुभान अल्लाह। साईं फरमाइंदा है मुसलमानों बुधो इन खेमे वारन सा जे सुलह कयो उन सा मुझो सुलह जे इन खेमे वारन सा जंग कई उन सा मुझी भी जंग गया। तो साईं फरमायो वलीयुन लिमन वाला मोहम्मद उन्हें सा मोहब्बत रखंदुसि जंहिंजो खेमे वारनि सां प्यारा उन्हें सा मोहम्मद जो भी प्यारा। वो साईं फरमाइनि था ला युहिब्बुहुम इल्ला सईदुल जद्द तय्यबुल मौलिद। हिननि खेमे वारनि सां मोहब्बत उहो रखंदो जंहिंजो नस्ल पाक हूंदो जंहिंजी विलादत चङी हूंदी जेको पंहिंजे अबे जो औलाद हूंदो उहो हिननि सां मोहब्बत रखंदो। वला युबग़िदुहुम इल्ला शक़ियुल जद्द रदीयुल विलादत। जेको हिननि सां बुग़्ज़ रखंदो इहो बदबख़्त आहे इन जो नस्ल सही नाहे इहो रदीयुल विलादा पुछड़ी पैदाइश इन जी आहे जेको हिन खेमे वारनि सां बुग़्ज़ रखे। सिंधी में ये सोली सिंधी में समझो जेको हलाली बच्चो हूंदो सो हिन खेमे वारनि सां मोहब्बत रखंदो। जेको पीउ जो पुट न हूंदो हलाली ॿार न हूंदो इहो हिननि सां मोहब्बत रखंदो। पंज तन सां मोहब्बत हलाली रखंदा पंज तन सां मोहब्बत ऐं प्यार उहे रखंदा जंहिंजो नस्ल पाक साफ़ हूंदो। इन्हनि सां बुग़्ज़ कीनो कुदूरत अदावत उहे रखंदा जंहिंजो नस्ल पाकीज़ा न हूंदो। मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो शुक्र आहे ही सारी जमायत अहले सुन्नत पंज तन पाक जी हुबदा। भाइयों आईनो अथव हलाली कहिड़ो आहे नस्ल कंहिंजो सही न आहे बसि ॾिसोसि जे पंज तन सां प्यार त सम्झो त इहो नस्ल सही आहे। नस्ल सही आहे हिनजो जंहिंजो पंज तन सां बुग़्ज़ आहे सम्झो त हिनजे नस्ल में रोलो सुभान अल्लाह। चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैहि मोहब्बत पंज तन सां सुभान अल्लाह। चार खेमे में पंजो खेमे जे दर ते चार खेमे में समझो गालिया में सुभान अल्लाह। चार खेमे में मौला अली सैयदा खातूने जन्नत इमाम हसन इमाम हुसैन घड़ा दिया। चार पंजो मदीने वारो साईं पान चार अबू बकर उमर उस्मान अली घड़ा दिया। पंजो मदीने वारो साईं बेपारी ट्रेपारी सिजन तो सोमाणी फजर घड़ा दिया। असा आयो पंज तनी पंजन के मजण वारा घड़ा घड़ा पंज तनी आयो पंजन के मजण वारा आयो न पंजन सा प्यार रखण वारा आयो न तो पंजन नमाज़ूं पढ़णियूं पवंदियूं पंजन सा प्यारा त पंज नमाज़ूं सुभान अल्लाह। मुझा दोस्तो जंहिंखे मोहब्बत जैसा हूंदी आहे उनजो चयो मञंदो फरमान मञंदो उनजे तरीक़े ते हलंदो उनजी वाट वठंदो सुभान अल्लाह। जेकॾहिं तुंहिंजी पंज तन सां मोहब्बत आहे त
मदीने वारे जी नमाज सा मोहब्बत, मौला अली जी मोहब्बत नमाज सा, खातून जन्नत जी मोहब्बत नमाज सा, हसनैन जी मोहब्बत नमाज सा, त पंजतन जो हुबदार भी नमाजी हो। नमाजी हो दो पंजतन जो हुबदार शराबी न तो थी सके, सामी न तो थी सके, हराम खाइण वारो न तो बणजी सके, नाजायज कम करण वारो पंजतनी थी न तो सके। पंजतनी उहो आ जेको मुस्तफा जे सुन्नत शरीयत दीन ते अमल करण वारो। हां अने हे मोहरम जा 10 ॾियारा या वॾी आज़माइश आहे, बड़ो इम्तिहान आहे। केतिरा आहिनि जेके पंजतन जा हुबदार सदाइनि था पर नमाज़ न आहे, बस कारा कपड़ा पातऊं पाण खे सम्झंदा त असां हुबदार आहियूं। पुट कारनि कपड़नि पाइण सां हुबदार न थींदो आहे। हुबदार आई त 5 वक़्त नमाज़ पढ़ो, ज़िक्र कर, क़ुरान पढ़, मस्जिद खे आबाद कर। सुभान अल्लाह। मुहर्रम जो ॾहो हले थो न, इन में नफली रोज़ा रखण मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। असां बि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, रमज़ान जा रोज़ा त फर्ज़ आहिनि, भला उन खां पोइ जेकॾहिं असां ॿिया के रोज़ा रखण चाहियूं त उन जहिड़ा भला ॾींहं कहिड़ा आहिनि? मदीने वारे साईं फरमाए त फर्ज़ी रोज़नि खां पोइ भले में भला रोज़ा अथव मुहर्रम जा रोज़ा। केड़ा रोज़ा? साईं फरमाइनि था मुहर्रम शरीफ जा रोज़ा भले में भला रोज़ा, रब जा प्यारे में प्यारा रोज़ा आहिनि, ख़ुसूसन नाई जो रोज़ो ई कहिदो। मदीने वारे साईं फरमायो जेको 10 मुहर्रम जो रोज़ो रखे उन जा गुज़िरियल पूरे साल जा गुनाह रब बख़्शे माफ़ करे। पूरो साल जेकी निगाहियूं ख़ताऊं गुनाह बुराइयूं बेफरमानियूं थियूं, हिकिड़ो रोज़ो 10 मुहर्रम जो रखे पूरे साल जे गुनाहनि खे रब बख़्शे माफ़ करे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिजरत करे मक्के में जा जॾहिं मदीने शरीफ में आया, मदीने में यहूदी रहंदा हा, उहे 10 मुहर्रम जो रोज़ो रखंदा हा। हुज़ूर जन पुछो त 10 मुहर्रम जो छो था रोज़ा रखो? चौंसई असां मूसा के मञण वारा, मूसा जा पैरोकार आहियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम 10 मुहर्रम जे ॾींहं ते मूसा पार पहुतो, उन जो दुश्मन फिरौन ॿुॾी वियो हुयो, उन फिरौन ॿुॾो मूसा पार पहुतो। असां पंहिंजे मूसा जी ख़ुशीअ में 10 मुहर्रम जो ॾींहुं रोज़ो रखंदा आहियूं। मदीने वारे साईं फरमाए त न अहक़ बि मूसा मिनकुम, मूसा खे वधीक वेझो तव्हां न आहियो, मां मुहम्मद वधीक वेझो। फसामहू व अमर बिसियामी, मदीने वारे साईं पाण बि 10 मुहर्रम जो रोज़ो रखियो ऐं सॼी उम्मत खे बि हुकुम ॾिननि त 10 मुहर्रम जो रोज़ो रखो। सुभान अल्लाह। हाणे हुबदार सदाईंदो रोज़ो न रखंदी, ॻाढ़ा शरबत गोड़ भाॼियूं जीअं ईद ते माण्हू ताम ठाहे खाईंदो आहे न, उन ॾींहुं 10 मुहर्रम ते ईद वारा ताम खाईंदो। तूं छाजो हुबदार आहीं? जे हुबदार आहीं त रोज़ो रखो न। मदीने वारे साईं फसामहू खुद भी रोज़ो रखियो, व अमर बिसियामी, इन रोज़े जो हुकुम भी ॾिनो पंहिंजी उम्मत खे। सुभान अल्लाह। बीबी रुबैया बिनते मुअव्विज़ बिन अफ़रा रिवायत करे थी त हिकिड़े ॾींहुं 10 मुहर्रम जो ॾियारो हुयो, हुज़ूर जन बिलाल खे मोकिलियो। सुभान अल्लाह। बिलाल वञी मदीने जे खिचण में ऐलान कर, जंहिं रोज़ो रखियो आहे न 10 मुहर्रम जो पंहिंजो रोज़ो मुकमिल करे, पर जन रोज़ो न रखियो आहे उहे बि बाक़ी ॾियारो रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारिजो। खाइजो पीजो न, जीअं रोज़ेदार खाधे पीते खां पाण बचाईंदा आहिनि न, तव्हां पंहिंजो ॾींहुं 10 मुहर्रम जो ईअं गुज़ारिजो जीअं रोज़ेदार गुज़ारींदा आहिनि। बीबी रुबैया थी चवे त असां औरतूं बि रोज़ा रखिया, पर पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि रोज़ा रखाया। पोइ ॿार जो रोअनि पिया, बुख जे करे उन जे करे रोअनि पिया, त उन्हनि खे गुॾा गुॾियूं रांदीकड़ा ॾियूं पिया, ॿारनि खे रांदीका ॾेई परचायूं पिया त रोअनि न, पर असांजे नंढड़नि ॿारनि खे बि असां 10 मुहर्रम जो रोज़ो रखायूं।
मदीने वाले साईं ते रोज़ो रखियो, हुजूर जे असहाबन रोज़ो रखियो, असहाब यानी रोज़ो रखियो, मदीने जे नंढड़न ॿारनि बि रोज़ो रखियो। ओ तू छाजो आशिक़ रसूल आहीं, छाजो पंजतन जो हक़दार आहीं, जे तू रोज़ो न रखी, मुस्तफ़ा जो चयो न मञी त पोइ तू छाजो आशिक़ रसूल थिए? ॿुधो साईं फरमाइनि था मन बस अला यानी यौम आशूरा वस अल्लाहु अलैहि साहिर सनती जेको ॾहीं मुहर्रम जे ॾियारे ते कुशादगी सां ख़र्च करे, छा करे? कुशादगी सां ख़र्च करे, ख़ैर करे, ख़ैरात करे, इमामनि जे लाइ लंगर न्याज़ सेरी हफ़्तारी जो इंतज़ाम करे, ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि बेसरा बेसामाननि जी मदद करे, ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते घणी ख़ैर ख़ैरात करे, अल्लाह ताला पूरो साल उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत वठा। ऐं मूं इन हदीस खे 35 सालनि खां वठी आज़मायो आहे। सुभान अल्लाह। पंहिंजो तजुर्बो थो ॿुधायां। जॾहिं कुर मूं इहा हदीस पढ़ी आहे, इन ते अमल कयो आहे। ख़ुदा ॼाणे थो ॾहीं मुहर्रम ते जेको हूंदो अथमि पंहिंजे हाल सां दिलि खोले ख़र्च कंदो आहियां। पूरो साल अल्लाह ताला मुंहिंजे रिज़्क़ में बरकत ई बरकत, बरकत ई बरकत, कॾहिं मुंहिंजो हथ न मुझंदो आहे, कॾहिं मूंखे परेशानी न थींदी आहे रोज़ी जे मामले में। पंहिंजी ज़ाती तव्हांखे तजुर्बो ऐं मुशाहिदो थो ॿुधायां। तव्हां दाऊं था कयो न रोज़ी में बरकत कोन्हे, तंगी आहे, परेशानी आहे, कर्ज़ वठी विया आहिनि। ॾस मां थो ॾियां, अमल करे ॾिस, तूं बि ते मां बि ते। ॻोठ ई सालियाबाद परे कोन्हनि खे, अमल कर यकीन सां मुस्तफ़ा जो फरमान मञी, मुस्तफ़ा जो हुक्म मञी, उन ते दिल सां अमल कर, ॾिस त अल्लाह ताला बरकत ॾिए थो या नथो ॾिए? बाक़ी वाइज़ ॿुधी पोती छंजो उथियो हलियो वञे, अमल न करे, जहिड़ो वाइज़ ॿुधो तहिड़ो न ॿुधो। ईअं न कयो। मेमण ॻोठ वारा कुरान ॿुधो, हदीस ॿुधो, नसीहत ॿुधो त अमल करे ॾेखारियो त मदीने वारे साईं जी ज़ात राज़ी। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रूहुल बयान में अल्लाह में हक की रिवायत आंदी है। साईं फरमाइनि था मन अराद यनजु मिन अज़ाबिल क़ब्र फलयुहिब अहल बैती। चाहे तो मां अज़ाब क़ब्र का बची वञा, क़ब्र जे अज़ाब का बची वञा, उनखे खपे त मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखे। जेको मुंहिंजे अहल बैतन सां प्यार आहे, उनखे दोज़ख जो क़ब्र जो अज़ाब न थींदो। अॻिते साईं फरमाइनि था वमन अराद दुखूल जन्नत बिग़ैर हिसाबिन फलयुहिब अहल बैती। जेको माण्हू चाहे थो त बिना हिसाब जे, बिना पुछाणे जे जन्नत में वञे, उनखे खपे त मुंहिंजे अहल बैतन सां प्यार रखे। आख़िरत में पुछाणो न थींदुसि, हिसाब किताब दफ़्तर रब न खोलींदुसि। जंहिंजो अहल बैतन सां प्यार आहे न, बिना हिसाब जे जन्नत ॾे। अॻिते साईं फरमाइनि था फवल्लाहि मा अहब्बहुम अहदुन इल्ला रबिह फिद दुनिया वल आखिरह। हबीब ने फरमाया अल्लाह जो कसम, अल्लाह जो कसम, मुझे अहल बैतन से जे भी मोहब्बत रखी वो दुनिया में भी कामयाब, आखिरत में भी कामयाब। कामयाबी किथे था ॻोल्हियो? नबी जे पाक घराणे सां मोहब्बत रखो, तव्हांजी हिते बि कामयाबी, हुते बि कामयाबी, हिते बि वाह वाह, हुते बि वाह वाह। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इमाम तबरानी मुअज्जम कबीर में कंजुल उम्माल वारे, मजमू ज़वाइद वारे, इन्हनि टिनी किताबनि में रिवायत अचे थी हज़रत मौला अली शेर खुदा रिवायत कई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
मदीने वाले साईं फरमायो अना व फातिमत व हसन व हुसैन मुजतमिऊन जने क़यामत जो ॾियारो थींदो मां मोहम्मद करीम अली हसन हुसैन फातिमा असां पंजई हिकड़ी जाइ ते गॾूंदासीं पंजन हिकड़ी जाइ ते गॾूंदासीं वमन अहबना यौमल क़ियामा ऐं चंद असां सां मोहब्बत रखिया क़यामत में उहे बि हुबदार असां पंजन सां गॾूंदा इने का वधीक ॿियो छा खपई सुभान अल्लाह मेमण अञा वधीक ॿियो छा खपई ख़ासि करे अञा जो वधीक ॿियो छा घुर्जई सुभान अल्लाह बालारी अञा कुझु खपई छा साईं फरमाईंदा जंहिंजो पंज तन सां प्यार आहे क़यामत जे ॾियारे इहो हुबदार असां सां गॾु हूंदा नअकुल व नशरब हत्ता युफर्रक बैनल इबाद असां महशर जे मैदान में जन्नत जो नेमतूं खाईंदासीं पीअंदासीं सुभान अल्लाह ॿियनि खां हिसाब थींदा पर असांजा हुबदार जन्नत जा मज़ा पिया माणींदा खाईंदा पीअंदा हौज़े कौसर जो पाणी पिया पीअंदा हिसाब पियो थींदो जैसी हिसाब किताब थिए 50,000 साल जो ॾियारो हूंदो ख़ल्क़ हिसाब किताब में हूंदी पर पंज तन जा हुबदार जन्नत जा मेवा पिया खाईंदा हौज़े कौसर जो पाणी पिया पीअंदा जंहिंजो पंज तन सां प्यार जंहिंजी रहमत वारे साये में सुभान अल्लाह ॿियनि खां हिसाब थींदो इन उन्हनि जी गुलामी कबी जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो ज़ियाद कयो निमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो वाइदो कयो निमाज़ पढ़ंदासीं मदीने वाले साईं जे सुन्नत शरीयत ते अमल कंदासीं इंशाअल्लाह हिते हुते बेड़ा पार थी वेंदा अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए पंज तन जी मोहब्बत में जियारे पंज तन जी मोहब्बत वारो मौत मेहरबानी करियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह सुन्नत जिंदाबाद माशाअल्लाह आवाज उड़ते कर साईं तव्हां अचो वो बयान थी वियो मुंहिंजो तव्हां अचो सुभान अल्लाह दुआ गुरु और सुभान अल्लाह ठीक है सब खैर है खुश आयो ये ठीक है सुभान अल्लाह दोस्तों अगर मेरा थोड़ा सा लेट थी वैसे मुझे आवाज़ खराब थी ट्रैफिक जाम में 14 अगस्त वजह तमाम रोड जगह जाम लगा पे रबी करीम जलसे की बरकत व रहमत सदके अल्लाह से इल्म में उम्र में बरकत अता फरमाए नजीक की भी शरीक थे मुझे दिली दुआ है अल्लाह सबने जो बेड़ा पार लगाए दे इंशाल्लाह दुनिया आखिरत में शोधाए करबला के सदके में अल्लाह बार बेड़ा पार लगाए दे दुआ करो असन वतन अजीज पाकिस्तान अल्लाह ताला रहती जमीन का कायम दान फरमाए तमाम दुनिया भर के मुसलमान असल 9 साल है माह मुहर्रम हराम जो अल्लाह ताला हुजूर जी सारी उम्मत के जेके तफरीक में पड़जी वियायूं अल्लाह पाक इत्तेफाक इत्तेहाद दौलत दे असरात मुस्तकीम दा नाले तौफीक दे साईं اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله इन सारी जमात राजी थी या अल्लाह इन सारी जमात मेरे नजर फरमा पंज तन पाक जी मोहब्बत वाली जिंदगी दे हुजूर जे अहल बैत अतहार जी मोहब्बत वारो मौत नसीब कर मौला इन साहिब मजार माई न्याणी
रहमतुल्लाह अलैहा दे सदके इन सारी जमात की हाजिरी कबूल फरमा। कर्ज वारन जा कर्ज ला, बीमारन के शिफा नसीब कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जी मुश्किलात तू आसान कर। मालिक करीम कोरोना जी वबा हटा, कोरोना जी मुसीबत हटा। ये मुझा मौला मुल्क में अमन आफियत पैदा फरमा। ये मुझा मौला असांजे प्यारे वतन पाकिस्तान की हिफाजत फरमा। वतन अजीज के अंदरूनी बैरूनी खतरन का महफूज फरमा। करीम रब पंजे हबीब जे सदके असांजे दिलम जो जायज मुरादों पूरियों फरमा। असा सभिनी के मदीना आलिया की हाजिरी नसीब फरमा। किबला साईं सैयद बाकर अली शाह के सेहत सलामत रखेगा। ये मुझा मौला साईं यासीन शाह के सेहत सलामती सा शाद आबाद रखेगा। इन सैयदन जो सायो अहले सुन्नत कायम दायम रखेगा। करीम रब अहले सुन्नत जे जमी उलमा मशाइख के शाद आबाद रखेगा। किबला मुफ्ती मोहम्मद जान के सेहत सलामत ये मुझा मौला उन्हनि जो सायो अहले सुन्नत ता देर कायम दायम रखेगा। अहले सुन्नत जे जमी उलमा मशाइख के सेहत सा वडड़ी जमात अता फरमाइजा। हुजूर जी पूरी उम्मत ते मेरे नजर फरमा। असांजे पाक फौज जी मदद फरमा। अफगानिस्तान में अमन और सुकून पैदा फरमा। फलस्तीन के आजाद कर। फलस्तीन के मजलूम मुसलमानन की मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। या अल्लाह इन दरगाह वारन के सदके करम कर। या अल्लाह जेकी दरगाह जा खिदमत गुजार हैं उन्हनि के शादी आबाद रख। खुसूसन हाजी अजीजुल्लाह जे इज्जत में, दीन में, माल में, रिज़्क में बरकत नाज़िल फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके जेकी भी इन महफ़िल में